बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पराए महलातन के ॾिसी चवंदा आहिनि त पंहिंजो कखऊं घर न ड्राइजे। थोरो बि माण्हू कंहिंखे ख़ुशि थो ॾिसे त पाण कमज़ोर थी थो वञे। हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हुया, उहे विया हिकिड़े डॉक्टर वटि। मुड़ुस जी तमामु घणी तबियत ख़राबु हुयसि। उनजी घरवारी वञी डॉक्टर खे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे डिप्रेशन जो मरीज़ थी वियो आहे। राति ॾींहुं सोचे सोचे निंड बि नथो करे ऐं ॻणतियूं थो करे, वॾी परेशानी अथसि। उनजे मुड़ुस खां डॉक्टर हाल वाल वरितो त छा महसूसु थो थिए। मूंखे सॼो किसो ॿुधायो त जीअं मां तुंहिंजी बीमारी खे सम्झी सघां। उन ॿुधायो त डॉक्टर साहिबु, हर इंसानु इहो चाहींदो आहे त मुंहिंजा बचिड़ा ख़ुशि हुजनि, मुंहिंजे बचिड़नि खे हर गंज हुजे, मूं वटि गंज हुजे। मां बि इहो ई हिकिड़ो तरीक़ो कयो, हिकिड़े किस्तुनि ते प्लाट वठी छॾियो। किस्तुनि ते प्लाट वरितो, हाणे हुनजी किस्त ॾियणी हूंदी आहे। वरी सभिनी खे गाॾियूं हुयूं त मां बि किस्तुनि ते गाॾी वठी छॾी। हाणे मूंखे गाॾीअ जी किस्त ॾियणी आहे। महले जा सभु ॿार सुठे स्कूल में पढ़नि पिया त मां बि पंहिंजे नंढड़े खे उते दाख़िल करायो। उनजी फीस, स्कूल जो ख़र्चु, महीने जो ॿियो राशन जो ख़र्चु, गाॾीअ जो पेट्रोल, सॼे महीने जी ॻणती अची मूंखे हाणे वरितो आहे। हुन चयो तुंहिंजी आमदनी थिए थी? चयो हा माशाअल्लाह, आमदनी मुंहिंजी सुठी थिए थी। डॉक्टर हुनखे ॿुधायो तुंहिंजी बीमारी जेका आहे न तमामु वॾी आहे, मां हिनखे जड़ खां ख़तमु कंदुसि। मरीज़ खे रूमाल वेड़ियल, सफ़ा ऐं सुस्तु लॻो वेठो हुयो। डॉक्टर ॿुधायो त तुंहिंजो इलाजु थोरो ॾुखियो आहे, तूं करे वेंदे? हुन चयो जीअं तूं चवंदे मां कंदुसि। हुन चयो घणा दर्जा पढ़ियल आहे? चयो 10 दर्जा पढ़ियो आहियां। चई तोखे पंहिंजा क्लास जा माण्हू यादि आहिनि जेके तोसां गॾु क्लास फेलो हुआ? चंद यादि आहिनि। सभ खां पहिरियां तूं हिकिड़ो कमु कर। चई ॿुधाए। 10 दर्जे वारे क्लास में वञ जिते तूं पढ़े, उन उस्ताद सां मिल, उन जी लिस्ट वठि। रजिस्टर ते जेके 10 दर्जे में तोसां गॾु जेके पढ़ंदा हुया उनजी सॼी लिस्ट वठि ऐं उन लिस्ट जे माण्हुनि सां वञी मिली अचु। उन्हनि जो मिली, उन्हनि जो हवालु वठी डायरी ते खणी अचु। महीने खां पोइ मां तोसां वरी हिते मिलंदुसि। दोस्तो, डॉक्टर जे चवण मुताबिक़ उहो मरीज़ सिधो वियो उन स्कूल में, जंहिं स्कूल में उहो पढ़ियो। उते वञी मास्तर सां मिलियो। मास्तर खे ॿुधाईं त मूंखे 10 दर्जे में जेके मुंहिंजा क्लास फेल हुया उन्हनि जी लिस्ट खपे। मास्तर रजिस्टर घुरायो, हुनजो 8-10 कापियूं कराए हिन खे हथ ते ॾिनई। हिन हिसाबु कयो त 120 छोकिरा हुया। 120 छोकिरनि मां हीउ 70 माण्हुनि सां वञी मिलियो, बाक़ी माण्हुनि सां इहे मिली न सघियो। 70 माण्हुनि जी तफ़सील बि हिन लिखी। पहिरियां जेके 20 छोकिरा हुया उन्हनि जी तफ़सील हासिलु कई त उन्हनि में 10 माण्हू जेके हुया उहे पढ़ी कंहिं बीमारी में, कंहिं एक्सीडेंट में, कंहिं पेट जे सूर में, कंहिं कमज़ोरी वजह खां 10 माण्हू फ़ौत थी चुका हुया जिन्हनि शादियूं न कयूं। बाक़ी जेके ॿिया 10 माण्हू हुया, 10 माण्हू जेके फ़ौत थी चुका, उन्हनि नयूं शादियूं कयूं, कंहिं गुरबत में, कंहिं बीमारी में, कंहिं टेंशन में, कंहिं दुश्मनी में। उहे वीचारा बि 10 माण्हू फ़ौत थी चुका, जिन जा बच्चा सफ़ा नंढा हुया, यतीम थी विया। बाक़ी बचा 50 माण्हू। 20 माण्हू अहिड़ा हुया जेके कैंसर, साह जी तकलीफ़, बुकिन जो मर्ज़ु, दिलि जो मर्ज़ु, गोॾनि जो सूर, उन में मुब्तला हुया, जेकी ज़िंदगीअ सां जंग पिया वेठनि। वॾी बीमारियुनि सां उहे मुंहुं पिया ॾियनि। हीअ थी विया 40 माण्हू। 10 माण्हू अहिड़ा हुया जेके ज़मींदार हुया, पर उन्हनि खे खाइण जी हर शइ जी रख थियल हुई। चांवर, मानी, बिरयानी, बोतल, चांहि, उहे सिर्फ़ु दवा ते हलंदा हुया। डॉक्टरनि हुननि खे ॿुधाए छॾियो त अगरि तव्हां कंहिं बि शइ खे वात आहियो त तव्हांजो मौत थी सघे थो। बाक़ी बचा 20 माण्हू। 20 माण्हुनि मां 10 माण्हू जेके हुया उहे सफ़ा मिसकीन हुया। वेलो खाइनि पिया त ॿिए वेले जो इंतज़ारु हुयो। परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। जेके 10 माण्हू हुया उहे ख़ुशहाल हुया। उहे 10 माण्हू ख़ुशहाल हुया, पर जेके ॻणतियूं, जेके परेशानियूं उन्हनि खे हुयूं त शायदि धरतीअ ते कंहिंखे ॻणतियूं कोन आहियूं। हीअ वञी उन्हनि सां बि मिलियो। उन्हनि जो जॾहिं हवालु वरितई, उन्हनि जी लिस्ट ते जॾहिं उनजी कहाणी लिखियईं त परेशान थी वियो। जीअं ॾिसण में हुया त ज़मींदार आहे, बंगलो अथसि, गाॾी अथसि, ॿाहिरि सुठे नमूने सां खाए पीए थो, पर अंदरूनी सफ़ा हालात उनजा ख़राबु हुया। उहे सिर्फ़ु दुनिया जे ॾिख लाइ ईअं घुमनि फिरनि पिया, पर दुनिया जो जेको कर्ज़ु हुयो, जेको मर्ज़ु हुयो, जेके दुश्मनियूं हुयूं, जेके पंहिंजाइप जूं नफ़रतूं हुयूं, सभु उन्हनि वटि हुयूं। दोस्तो, इहा लिस्ट खणी सिधो वियो डॉक्टर वटि 70 माण्हूअ जी। डॉक्टर खे वञी लिस्ट ॾिनई। डॉक्टर लिस्ट वठंदे हिन खां पुछा कयो त लिस्ट तो मूंखे ॾिनी, पर हाणे तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजी तबियत कीअं आहे?
हुन चयो डॉक्टर 100% खां 200% मुंहिंजी तबियत सही आहे। हुन चयो इहो कीअं? मां त तुंहिंजो अञा इलाजु स्टार्ट ई न कयो आहे। चई डॉक्टर साहब जेके मां पंहिंजा दोस्तनि जा जेके किसा लिखी आयो आहियां, जेके कहाणियूं लिखी आयो आहियां न, त इन जे करे मुंहिंजी तबियत सही थी वई। चई छो? चए थो त मां पाण डिप्रेशन जो पाण खे मरीज़ करे छॾियो त मूंखे गाॾीअ जी किस्त ॾियणी आहे, ॿारनि जी फीस ॾियणी आहे, मूंखे घर जी किस्त ॾियणी आहे, घर जो राशन जो मसइलो आहे, महीनो फ्री थो अचे, पघार पूरी कोन थी पए। पर यकीन कयो जेके 70 माण्हू जेके मूंसां गॾु पढ़िया, जिन 70 माण्हुनि जी मां लिस्ट ठाही, उन्हनि सभिनी खां मां बहितरु आहियां। मुंहिंजी ज़िंदगी सभिनी खां बहितरु आहे। सभु कुझु माण्हुनि वटि हूंदे बि कुझु कोन्हे। के माण्हू बीमारियुनि में मुब्तला आहिनि, के वेलो खाइनि था त वेलो वेठा आहिनि, के माण्हू मूंसां गॾु पढ़ी जिन्हनि वीचारनि शादियूं न कयूं अॻु में फ़ौत थी विया, के माण्हू पढ़ी शादियूं कयूं नंढी उमिरि में वीचारा उहे फ़ौत थी विया, उन्हनि जा बचा यतीम थी विया। किननि माण्हुनि वटि गाॾियूं आहिनि, बंगला आहिनि, पर उन्हनि खे खाइण जो को बि हुकुम कोन्हे, उन्हनि खे बीमारियूं वठी वियूं आहिनि। दिलि जो मर्ज़, गोॾनि जो सूरु, उन्हनि में मुब्तला आहिनि, ज़िंदगी मौत सां जंग पिया विढ़नि। मां सभिनी खां डॉक्टर साहब बहितरु आहियां। डॉक्टर मुस्कुराए चयो त तो पंहिंजो इलाजु पाण करे छॾियो। मां इहो ई चाहियां पियो त तूं इन्ही मर्ज़ मां निकिरी अचु। दुनिया जे सॼे किसे खे तूं ॾिसी आहीं त तूं सभिनी खां बहितरु ज़िंदगी गुज़ारे थो। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां ॿियनि जे प्लेटनि में सुठी भाॼी ॾिसी रब सां शिकायत कंदा आहियूं, ॿियनि जी गाॾी ॾिसी पाण खे कमज़ोर महसूसु कंदा आहियूं, ॿियनि जो सुठो घरु ॾिसी पंहिंजे कखावनि घरनि खां नफ़रत कंदा आहियूं, ॿियनि खे सुठो कपिड़ो ॾिसी पंहिंजे कपिड़नि खे ॾिसी पोइ बि रब सां शिकायत कंदा आहियूं त असां ग़रीब आहियूं। तव्हां यकीन कयो, तव्हां हिन महिल मुंहिंजो वीडियो ॾिसो था, तव्हां सभिनी खां बहितरु आहियो। जहिड़े बि हालात में आहियो, खणी तव्हां वटि के परेशानियूं आहिनि, तव्हां वटि टेंशन आहिनि, तव्हां वटि कुझु मसइला बि हूंदा, पर तव्हां पोइ बि बहितरु आहियो। दुनिया जे मसइलनि जा जॾहिं तव्हां लिस्ट ठाहींदव न, तव्हां सभिनी खां पाण खे बहितरु महसूसु कंदव। दुनिया जा सुठा घर ॾिसी पंहिंजे कखावनि घरनि खे न ड्रायो। तव्हां जिते बि आहियो, जहिड़े हाल में बि आहियो, तव्हां बादशाह आहियो। डिप्रेशन जो मरीज़ करण सां तव्हांजा मसइला हल न थींदा, तव्हां अञा बि पोइते वेंदव। तव्हां सभिनी खां बहितरु आहियो। मां नओं मौज़ू खणी तव्हांजे ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।